असांजो सभिनि खां वधीक बुजुर्ग भोजराज एन खेमानी दादा साहिब उहे असांजो सभिनि जो इंतज़ारु था कनि ऐं उन्हनि जो जेको सभिनि खां वॾो हिकु कमु आहे उहे जेको पंहिंजी सॼी ज़िंदगी भर सिंधी समाज लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी साहित्य लाइ ऐं सिंधी कला ऐं संस्कृति लाइ उनखे प्रमोट कंदा रहंदा आहिनि। 6 सिंधीअ जे अंदरि उन बुक पब्लिश कया आहिनि। सिंधु रतन इहा उपाधि उन्हनि खे छत्तीसगढ़ जे सिंधी साहित्य अकेडमी संस्था रायपुर उन्हनि खे अवॉर्ड कयो आहे ऐं अॼु असांजे विच में आहिनि। दादा, तव्हांजो छा ख़्यालु आहे सिंधी एकता जे बारे में? हाँ, जय झूलेलाल। हाँ, मां जो चवणु आहे त सिंधी समाज जे इतिहास में हिकिड़ो एकता जो अनोखो मिसाल थो पेश कयां। इहो सच आहे त सिंध मां जॾहिं असां विरहाङे वक़्तु उन वक़्त जे नेताउनि वाइदा कया हुया त हिंदुस्तान में असां सिंधियुनि खे ॿियनि जातियुनि जहिड़ा हिक जहिड़ा हक़ मिलंदा, पर अफ़सोस उहे वाइदा पूरा न कया विया। न राजनीति हक़ ॾिना विया, न ॿिया के बुनियादी हक़ ॾिना विया, न को पंहिंजो को प्रांत ॾिनो वियो, न ॿिया केतिरा ई हक़ आहिनि जेके न ॾिना विया, जेके मां आख़िर में ॿुधाईंदुमि। उन वक़्त जा जेके नेताऊं हुआ से सिंधियुनि लाइ कमु त कंदा हुया, पर सिंधियुनि जे हक़नि लाइ हिकु ज़ोरदार को बहिरो वठे, उहा ॻाल्हि कान आई। आख़िर हिकु बर्जिस्तो क्रांति वीर नेता निकिरी निर्वार थियो, जंहिं ऐलान कयो त सिंधियुनि खे जेसीं ताईं राजनीति हक़ न मिलंदा, जेसीं ताईं ॿिया बुनियादी अधिकार न मिलंदा, जेसीं ताईं जेसीं ताईं स्कूलनि ऐं कॉलेजनि में सिंधी शागिर्दनि खे सिंधी विषय पढ़ाए पंहिंजी ॿोलीअ खे बचायो न वेंदो, तेसीं ताईं हू अहिंसक नमूने लड़ाई कंदो आख़िरी दम ताईं। ऐं उहो जानदार नेता हो दादा कुंदन दास तोतलदास रोहिड़ा। जेकॾहिं तव्हां ॾिसी सघो त फोटो आहे दादा कुंदन दास तोतलदास रोहिड़ा। हिकु क्रांतिवीर, सिंधियुनि जो गजंदड़ शेर, मां त ईअं चवंदुमि त सिंधियुनि जो अनमोल रतन हो। सिंधियुनि जे हक़नि लाइ जॾहिं हिनखे अहिंसक लड़ाई शुरू कई, हिनखे मेंबर खपंदा हुआ। हिन वर्ल्ड सिंधी कांग्रेस ठाही, तंहिंखां पोइ इंटरनेशनल सिंधी फोरम ठाहियो ऐं हिंदुस्तान में केतिरनि शहरनि में हिकिड़ा सुठा सुठा आज़मूदगार बर्जुस्ता नेता पंहिंजे संस्था में शामिल कया। मेंबर मिलंदा रहिया ऐं कारवां वधंदो रहियो। जॾहिं कारवान वधंदो रहियो त कुंदन दास ही सभिनी प्राइम मिनिस्टर सां मिलियो। इंदिरा गांधी खां वठी आख़िरी ताईं जेके बि प्राइम मिनिस्टर रहा सभिनी सां मिलियो। सभिनी खे 21 अधिकार जेके आहिनि सिंधियुनि जा उहो चिठो ॾींदो हो। उन्हनि खे चिठो पढ़ण लाइ चवंदो हो या पाण पढ़ंदो हो।
ऐं उहे नेता उहे चिठो जेको हक़नि जो आहे उहो चङी तरह ॿुधंदा ऐं हीउ चवंदो हो त सिंधियुनि सां नाइंसाफ़ी थी आहे, सिंधियुनि सां अन्याय थियो आहे, असांखे न्याय वठी ॾियो। हिन सभिनी घुर्जुनि जो ध्यानु छिकाईंदो एतिरो न, पर आख़िरी में कांग्रेस जी वाइस प्रेसिडेंट सोनिया गांधीअ सां बि मिलियो। सोनिया गांधीअ बि ख़ुदि क़बूल कयो त तव्हां जूं घुर्जूं वाजिबी आहिनि ऐं मां तव्हांजे लाइ कोशिशि कंदुमि। हाणे आसरा त मिलंदा रहिया, पर अमल में कोन पिया अचनि। पोइ कुंदन दास धीरे धीरे शुरू कयो, अलॻि अलॻि कम शुरू कयईं, धरना, हर हंधि मोर्चा, बैठकूं हिंदुस्तान में घणनि घणनि शहरनि में, गॾिजाणियूं कयईं केतिरनि शहरनि में, मुंबई में माण्हू घुराईंदो हो, अपीलूं कयईं, बुख हड़ताल बि कयईं, सिंधियुनि जे हक़ लाइ सुजाॻी पैदा बि कयईं, सुजाॻी पैदा करण लाइ अॻिते कदम बि वधाया ऐं सिंधी भाषा बचाओ आंदोलन शुरू कयईं। दादा सिंधियुनि जे हक़नि लाइ हिकु हलचल मचाए ॾिनी ऐं ऐलान कयईं, ध्यान सां ॿुधो, ऐं ऐलान कयईं त आज़ादीअ वक़्तु सिंधियुनि सभु कुझु कुर्बान कयो आहे, पर अफ़सोस आहे जो सरकार सिंधियुनि जे कुर्बानियुनि जो क़दुरु न कयो आहे। आज़ादीअ जे फल में सिंधियुनि खे हिसो न मिलियो आहे। ॿियनि नेताउनि, ॿियनि जातियुनि जी असांखे हिकु जहिड़ा हक़ न मिलिया आहिनि। उन वक़्त जे नेताउनि वाइदा कया, तॾहिं बि हक़ न ॾिनऊं, तॾहिं बि पूरा न कयूं। सिंधियुनि जे अरमाननि ते हुननि खंजर हयां हुआ। अरे ॾिसो तव्हां, सिंधी घरनि मां सिंधी भाषा धिकजी रही आहे। असांखे स्कूलनि कॉलेजनि में सिंधी शागिर्दनि खे सिंधी विषय पढ़ाए सिंधी भाषा खे बचाइणो आहे। दादाजन जी हिकु निंड फिटी पई, दादाजन जो आराम हराम थी वियो। दादाजन हिकु जबरदस्त तहरक हलायो, सिंधियुनि जे हक़नि लाइ हिन जान जी बाज़ी लॻाई। हिन हिंदुस्तान में सिंधियुनि जे अधिकार लाइ हिकु यात्रा कढी। सिंधी अधिकार यात्रा जेका हिंदुस्तान जे 29 शहरनि मां लंघे दिल्लीअ पहुती। 29 शहरनि में सिंधी भाषा जा, सिंधियुनि जे हक़नि जा नारा लॻाईंदे, जागरूकता पैदा कंदे, हाणे 69 शहरनि में, मां तव्हांखे मिसाल थो ॾियां हिकिड़े शहर जो, तव्हांजे देवलाली शहर जो मिसाल थो ॾियां। 14 साल मां तव्हांजे देवलाली शहर जो मिसाल थो ॾियां त जॾहिं देवलाली शहर में उहा अधिकार यात्रा अञा देवलाली में पहुची हुई त उन जो पूज पहचान जो प्रेसिडेंट श्री उद्धवदास बोधानी साहब पंहिंजनि कार्यकर्ताउनि सां ऐं ॿियनि मेंबरनि सां गॾिजी हिकु मेल अॻिते ई वञी हुननि जो स्वागत कयो। सॼे देवलाली शहर में सरगिस मथां गुलनि जी वर्षा मथां, ऐं उन सरगिस में ॿार ऐं उन में माण्हू नचनि पिया। हिकु अनोखो, हिकु ख़ुशीअ जो माहौल अहिड़ो पैदा थी वियो जो राति जो जॾहिं मीटिंग थी त सॼो हाल पैक हो, फुल हो। दादा कुंदन दास सिंधियुनि जे अधिकार जे बारे में सभु डिटेल में विस्तार कयो ऐं
जॾहिं सभिनी दादा जन खे ॿुधो त ख़ुशीअ में अची विया ऐं सभिनी महसूस कयो त दादा हिकिड़ो सुंदर कार्य कयो आहे। ऐं अहिड़े नमूने 69 शहरनि में साॻिए नमूने दादा जन जे सरकार जो यात्रा जो स्वागत थियो। फूलनि जी वर्षा मथां पहिरियों माड़ो, ॿियो माड़ो, टियों माड़ो मथां फूल सर्विस जेका निकिरे पई उन्हनि जे मथां गुल था पवनि। मां थो चवां असां सिंधी समाज खे फ़ख्रु हुअणु घुरिजे। अहिड़ो सिंधी इतिहास में हिकु सुनहरी बाब थी गुज़रियो आहे कुंदनदास जे टाइम में। उहा 69 शहरनि में यात्रा सुजाॻी पैदा कंदे कंदे सिंधियुनि जे हक़नि जा नारा लॻाईंदे लॻाईंदे सिंधियुनि में उमंग ऐं उत्साह पैदा कंदे कंदे पूरे 1 महीने खां पोइ 27 अक्टूबर जो निकिती हुई 92 में ऐं 27 नवंबर 92 में 1 महीने खां पोइ अची दिल्लीअ में यूथ क्लब में पहुती। यूथ क्लब में आम सभा करे पोइ उन वक़्त जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री सां उन जे ऑफिस में आया। पर उते अची जॾहिं हिकु नज़ारो ॾिठऊं, हिकु एकता जो नज़ारो ॾिठऊं, तव्हांखे मां बयानु कंदुमि त तव्हां चवंदो सिंधी इतिहास में इहे 4 चंड लॻी विया। अहिड़ो नज़ारो हो जिते हिंदूजा खां सवाइ हिंदूजा त हुयो, तंहिंखां सवाइ हिंदुस्तान जे कुंड कुर्श मां मुंबई, हिंदुस्तान जे कुंड कुर्श मां विदेश मां अलॻि अलॻि संस्थाउनि जा वॾा वॾा नेता, नाले वारा नेता उते अची इकट्ठा थिया ऑफिस में, नरसमाराव जे ऑफिस में। एकता जो अहिड़ो अद्भुत नज़ारो अॻ में कॾहिं ॾिसण में कोन आयो। इहा सची हक़ीक़त आहे। दादा कुंदनदास पहिरियों नेता हो जंहिं सिंधियुनि में हक़नि लाइ जागृता सुजाॻी पैदा कई। दादा कुंदनदास पहिरियों नेता हो जंहिं भारत ऐं विदेश जे मुख्य बानीकारनि खे हिकु मंच ते इकठो करे हिकिड़ो करिश्मो करे ॾेखारियो, जंहिंजी जेतिरी बि साराह कजे उहा घटि थींदी। दादा जन समाज में एकता जो हिकु नओं संदेश ॾिनो, अनोखो मिसाल पेश कयो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त एकता जो अहिड़ो सुंदर दृश्य ॾिसी सिंधियुनि जी हिकु अखंड शक्ति ॾिसी ख़ुदि नरसिम्हा वाइड़ो थी वियो, अदब में पइजी वियो, दंग रहिजी वियो नरसिम्हा राव। ऐं हिकदमि चयईं त तव्हां सिंधियुनि घणो सठो आहे, तव्हांजा जेके हक़ आहिनि इहे वाजिबी आहिनि ऐं मां तव्हांजे हक़नि खे सपोर्ट थो कयां पियो ऐं मां अॼु सिंधियुनि जे हक़नि लाइ हिकु कमेटी थो ठाहियां ऐं उन जो चेयरमैन मां थींदुमि ऐं तव्हांखे उन्हनि जा हक़ वठी ॾियण लाइ मां ज़िम्मेदारी थो खणां। हाणे अहिड़ी ख़बर हिंदुस्तान में पहुची वई, हिंदुस्तान जे सिंधियुनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई। दादा ॾिठो त सभई हिक ॿिए खे हिंदुस्तान में वाधायूं ॾियण लॻा, कुंदनदास खे फोन अचण लॻा, कुंदनदास जी महिनत साबित थी। सिंधी समाज जे इतिहास में एकता जो इहो हिकु अनोखो मिसाल आहे जंहिंखे सुनहरी अखनि में लिखियो वेंदो, या मूंखे गारंटी आहे। दादा जन सच्चा कर्मयोगी हुआ, सिंधियुनि जा सच्चा सोल्जर हुया, सिंधियत जो सच्चो सिपह सालार हो, क्रांतिवीर, निडर नेता। दादा जन 10 अप्रैल 2005 ते चेटी चंड जे ॾींहं ते परलोक पधारिया। नज़र दादा जन जी आख़िरी बिल्कुलु घटि हुई,
तॾहिं बि सिंधियुनि जे कम लाइ हिकु जुनून हो, हिकु धुन हुई, धुन, हिकु नशो हो कम जो, जेको आख़िरी दम ताईं कायम रहियुसि। काश दादा कुंदन दास जहिड़ा के दमदार, जानदार, बरजुस्ता, ईमानदार समाज जा कार्यकर्ता हिकु फेडरेशन ठाहे सिंधियुनि में एकता जी जोत जगाए सरकार सां अहिंसक नमूने लड़ाई करे सिंधियुनि लाइ अधिकार हासिल करे सिंधियुनि जा सपना पूरा कनि। मां उहे अधिकार थोरे में ॿुधायां थो। राजनीति ऐं ॿिया अधिकार, विकास बोर्ड आहे, नोटनि ते नालो, सिंधी झांकी जेका 26 जनवरी निकिरंदी आहे, सिंध जी निकिरणु खपे, हिकु दफ़ो निकिती शुरूअ में, तंहिंखां पोइ वरी झांकी न निकिती आहे। नोटनि ते नालो, साईं झूलेलाल जे जनम ॾींहं ते मोकल जो ॾींहुं, दिल्लीअ में सिंधु भवन, सभिनी लाइ भवन आहे, सिंधियुनि लाइ बि हुअणु खपे। सिंधियुनि लाइ हिकु वेलफेयर मिनिस्ट्री ठहे। वेलफेयर मिनिस्ट्रीअ जो मतिलबु इहो आहे त जेके ग़रीब रेखा जे हेठि सिंधी आहिनि उन्हनि खे बि कुझु माली मदद सहायता करणु खपे। असां सिंधी को सभई शाहूकार कोन थिया आहियूं, अञा बि घणा ग़रीब आहिनि। सिंधी ॿोलीअ जे उन्नतीअ लाइ हिन ॾाढो ज़ोर ॾिनो कुंदन दास। सिंधी ॿोलीअ लाइ ॾाढो ज़ोर ॾिनई, राजनीति चंदन लाइ जेतिरो ज़ोर ॾिनई ओतिरो सिंधी ॿोलीअ लाइ ज़ोर ॾिनई त सिंधी ॿोलीअ जे उन्नतीअ लाइ सिंधी शागिर्दनि खे सिंधी विषय लाज़मी पढ़ायो वञे। हिनखे ॾुख थींदो हो त सिंधियुनि जे संस्थाउनि जे हथ में सिंधी स्कूल हूंदे बि सिंधी विषय लाज़मी नथा कनि, केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। ॿियो 5000 साल असांजी झूनी संस्कृति आहे, उन सभ्यता खे बचायो वञे। लेह लद्दाख में सिंधु नदीअ जे किनारे ते मदद वठे। ॿियो हिंदुस्तान में जेके ॿाहिरूं सिंधी अचनि था पिया उन्हनि खे नेशनलिटी सर्टिफिकेट लाइ, नेशनलिटी बणाइण लाइ मदद करणु खपे। हिकु आख़िरीअ में मुंहिंजे तरफ़ां एडिशन आहे त पंहिंजी राजनीति सरकारी जेका राजनीति पार्टी ठाहे उन ते बि वीचार करणो। हाणे आख़िर में मुंहिंजो हिकु सुझाव आहे, सुझाव न पर मां सम्झां थो त मां मुंहिंजी हिकु निमाणी वेनती आहे। असांजे समाज में मज़बूत नेताउनि जी ज़रूरत आहे, सख़्त ज़रूरत आहे। असां सिंधियुनि में कुशल आहिनि जीअं त श्री शंकर लालवाणी आहे, MP इंदौर। ॿियो डॉक्टर गुरमुख जगवाणी साहब आहे, ex-MLP, जेको कुंदन दास जे संस्था सां बि जुड़ियल हो। श्री लधाराम नागवाणी, नेशनल प्रेसिडेंट भारतीय सिंधु सभा जो। डॉक्टर राम जोहराणी, सहयोग फाउंडेशन, जेको अधिकार यात्रा वक्त वाइस प्रेसिडेंट हो। श्री मुरली अन्नाणी, जेको भी अधिकार यात्रा शामिल हो ऐं दादा कुंदन दास सां साथ संपर्क हो। डॉक्टर अजीत मन्याल, एक नौजवान कार्यकर्ता, बांद्रा हिंदू एसोसिएशन जो हर्ता ऐं कुंदन दास जे संस्था इंटरनेशनल सिंधी फोरम सां जुड़ियल अहिड़ा ॿिया बि के आहिनि। इहे मिली करे सिंधियुनि जी फेडरेशन ठाहिनि। मां सम्झां थो सभई ध्यान सां ॿुधनि था। सिंधियुनि जी फेडरेशन ठाहिनि, सिंधियुनि जी फौज बणिजी
सरकार सां आंतरिक लड़ाई द्वारा सिंधियुनि जे हक़नि ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव लाइ सिंधी ॿोलीअ जे बचाव लाइ सिंधी ॿोलीअ जो बचाव करणो पवंदो। ऐं जेसि ताईं सिंधी विषय कंपलसरी न पढ़ायो वियो, मां गारंटी थो ॾियां 100% त सिंधी ॿोलीअ खे बचाइण ॾाढो ॾुखियो आहे। दादा सिंधी थोरो ॿोलीअ जे बचाव लाइ निकिरी निर्वार थियण दादा थोरो टाइम जो तकाज़ो सिंधी आहे। समाज में इतिहास सिंधी समाज में इतिहास में हिकु यादगार जो अहिड़ा कम करे ॿारे एकता जी शमो मिलाए दिलि जे रहंदासीं, तॾहिं गॾिजी असीं सिंधी हली मंज़िल ते रसंदासीं। जय झूलेलाल। असीं सिंधी सदाईं गॾु। जय झूलेलाल।